नाज़िम वगड़ वेझो तारीख़ी ॻोठ थरड़ी हाशिम में मिडिल स्कूल गुज़िरियल 10 सालनि खां बंदि पियल आहे। उस्तादी अमलो मुक़ररु न थियण करे शागिर्द तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था नादिर मुगेरी जी ही रिपोर्ट। नाज़रीन, हिन वक़्तु असां वगड़ भरिसां ॻोठ थरड़ी हाशिम में मौजूदु आहियूं। ॻोठ थरड़ी हाशिम में ही जेको तव्हां मुंहिंजे बैकग्राउंड में ॾिसी सघो था, ही मिडिल स्कूल 2010 में तालीम खाते तरफ़ां ठहियो आहे, पर हिन वक़्तु तूणी हिन बिल्डिंग में उस्ताद जेके आहिनि त मुक़ररु न थी सघिया आहिनि। ऐं जेकी ही मिडिल जेकी क्लास जेकी बिल्डिंग ठही आहे त हिन वक़्तु 11 साल गुज़री विया आहिनि हिन बिल्डिंग खे। ऐं हाणे हिन वक़्तु जेकी बिल्डिंग आहे उहो ज़बून हालीअ जो शिकार बि बणिजी वियो आहे, पर हिन वक़्तु तूणी हिन ते को अमलो मुक़ररु न थी सघियो, जंहिंजे करे हिते ॻोठ जा जेके मासूम ॿारड़ा आहिनि जेको 5 दर्जा पास करे या त वॻिणे वञी पढ़नि था या त नसीराबाद वञी रहिया आहिनि, ऐं उन्हनि खे तमामु घणी ॾुखियाइण सां मुंहुं ॾियणो थो पए। इन हवाले सां असां कुझु ॻोठ वारनि सां ऐं हिते कुझु जेके ॿारड़ा आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक इन हवाले सां छा चवणु आहे। असांजे ॻोठ जो ई जेको मिडिल स्कूल तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ पंहिंजो ठहियो आहे तक़रीबन 10-11 साल अॻु में। हाणे हिन स्कूल जी जेका बिल्डिंग आहे उहा त तयारु थी वई आहे। तयारु थियण खां अॻु में ई पंहिंजो हीअ असांजी जेका बिल्डिंग आहे, हिन बिल्डिंग जी तव्हां हालत ॾिठी त हीअ ज़बून थी वई आहे। ऐं हिन में हिन वक़्त ताईं को बि अमलो जेको आहे सो मुक़ररु न कयो वियो आहे। असांजा जेके ॿार आहिनि हिते ग़रीब मिसकिन तबिको तमामु घणो रहे थो हिन ॻोठ में, त असांजा जेके ॿार आहिनि 25 खां पोइ उहे वॻण या नसीराबाद भाड़नि किरावनि जे करे उहे नथा वञी सघनि। तंहिंजे करे उहे 5 दर्जा पास करे पोइ ॻोठ में बसि रांदि रूंद में मसरूफ़ थी था वञनि, तंहिंजे करे उहे अॻिते तालीम नथा हासिलु करे सघनि। जेका बिल्डिंग आहे तक़रीबन 2010 खां वठी हीअ बिल्डिंग ठहियल आहे, पर हिन वक़्त ताईं को बि उस्ताद या को बि अमलो हिते वञा मुक़ररु न करे सघिया आहियूं। उन लाइ वसा वारनि खे ऐं तालीम जे वज़ीर सईद गनी ख़ासकेली साहिब खे ऐं तालीम जे सेक्रेटरीअ खे अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे असांजे जेको मिडिल स्कूल लाइ हिते अमलो मुक़ररु करे वञे, त जीअं नौजवान जेके आहिनि 25 खां वठी 28 ताईं हिते तालीम जेको आहे त पिराए सघनि। काफ़ी जेको आहे दूर दूर ताईं जेको आहे शागिर्द जेको आहे शहर वञनि था, ऐं उनजे लाइ जेको आहे महिरबानी करे हिते असांखे अमलो ॾिनो वञे त महिरबानी। 8 ताईं हिते पढ़ण था चाहियूं। असां ग़रीब आहियूं, छा कयूं, हिते पैसा कोन्हनि। डेली डेली केरु किरा भले नसरात वञे वॻिणे वञे। असांखे 8 तां वठी ऐं 10-11 ताईं हिते साई खपनि। 5 खां 8 ताणी हिते असां ग़रीब आहियूं, वॻिणे वञी नथा सघूं, केतिरो किरायो भरींदासीं। खपनि 5 खां 8 ताणी असां हिते पढ़णु चाहियूं था। असां ग़रीब आहिनि, ॿिए बि लोग उहो किरायो नथा भरे सघनि। नाज़रीन, हिते जेके ॿारड़ा हुया या इलाइक़े वासी हुआ उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं। उन्हनि जो इहो ई चवणो हुयो त हीअ जेकी मिडिल जी क्लास जी जेकी बिल्डिंग आहे 2010 में त ठही आहे, पर हिन वक़्तु तूणी हिन में अमलो मुक़ररु न थी सघियो आहे, ऐं तालीम खाते जी नाअहलीअ जे करे हिन वक़्तु जेकी बिल्डिंग आहे उहा ज़बून हालीअ जो शिकार बि बणिजी वियो आहे। ऐं ॻोठ जा जेके मासूम ॿारड़ा आहिनि जेके 5 दर्जा पास करे ॻोठ में वेही था रहनि, जेके सरहंदी वारा आहिनि उहे वॻिणे या नसीराबाद जे तरफ़ रुख कनि था, उते पढ़ाई करण जे लाइ वञनि था, पर उन्हनि खे बि तमामु ॾुखियाइण सां मुंहुं ॾियणो थो पए। हिते जेके ॿारड़ा आहिनि उन्हनि या इलाइक़े वासियुनि वज़ीर आला सिंध तालीम जे वज़ीर ऐं आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते ॻोठ थरड़ी हाशिम जे हिन मिडिल स्कूल में जेके अमलो आहे उहो मुक़ररु कयो वञे, त जेके मासूम ॿारड़ा आहिनि उन्हनि खे ॿियनि शहरनि जे तरफ़ वञिणो न पए ऐं हिन पंहिंजे ॻोठ में 5 खां पोइ 8 तूणी हिते तालीम हासिलु करे सघनि। कैमरामैन असां टोटाणी सां गॾु नादर अली मुगेरी, मेहरान TV न्यूज़ वॻण।